नाज़रीन बुलेटिन जो सिलसिलो जारी आहे। हिते अवांखे हिकु अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त हंङोरजा वेझो क़ौमी शहरा ते तेज़ रफ़्तार कार ऐं चिंगची रिक्शा में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबबि औरत समेत ॿ ॼणा थॾे ते ई फौत थी विया आहिनि। मलीराणी सोलंगी गेट वटि थियल रोड हादसे जे नतीजे में शिकारपुर वासण शहज़ादी सामटियो ऐं रिक्शा ड्राइवर नूर मोहम्मद फौत थी विया आहिनि। रोड हादसे जे नतीजे में ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी बि थी पिया आहिनि, जिन खे मक़ामी माण्हुनि ऐं रेस्क्यू अमलदारनि खणी अस्पताल पहुचायो आहे, जिते संदनि इलाज कयो पियो वञे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त हंङोरजा वेझो क़ौमी शहरा ते तेज़ रफ़्तार कार ऐं चिंगची रिक्शा में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबबि औरत समेत ॿ ॼणा थॾे ते ई फौत थी विया आहिनि। मलीराणी सोलंगी गेट वटि थियल रोड हादसे जे नतीजे में शिकारपुर वासण शहज़ादी सामटियो ऐं रिक्शा ड्राइवर नूर मोहम्मद फौत थी विया आहिनि। रोड हादसे जे नतीजे में ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी बि थी पिया आहिनि, जिन खे मक़ामी माण्हुनि ऐं रेस्क्यू अमलदारनि खणी अस्पताल पहुचायो आहे, जिते संदनि इलाज जारी आहे।